मां सोचियो त पार्लर खुलियो आहे पाड़ी में। हाँ वञी करे थोरो माना इहो शेव कराए चा थोरो ॾाढ़ी त ठाहे। हाणे शेव त थियल थी त शेव तुंहिंजी कीअं थींदी? मां बि तुंहिंजे मिलण जे लाइ ब्यूटी पार्लर में उते ॾिस त मुंहिंजो ॾेर आड़ो घेर तूं वसाए जो खेर आहे। बाक़ी ॾेर मुंहिंजे कॾहिं ईअं थो लॻे जीअं बसि ॿुध कुतो कुते वांगुरु कढा मुंहिंजे न जीअं हॾो ॻोल्हे कुतो तोखे बि ईअं थो ॻोल्हे। मुंहिंजा बि ईअं त सफ़ा बुलटरी। मां त चवां थी मां तुंहिंजे करे त ब्यूटी पार्लर में बीठी आहियां। हा मूंखे भलो पोइ हाणे शेव थियल आहे त पोइ भला मुंहं खे थोरो पॉलिश करे इहो छा हूंदो आहे? पॉलिश त हाणे मां वटि पोइ त तूं मोचीअ ॾे वञ त वात खे टाको बि हणई ऐं जेको आहे बूथ बि पॉलिश करे। उहा पॉलिश न जेका स्किन पॉलिश थींदी आहे अलाए फेस पॉलिश अलाए छा स्किन पॉलिश। हा हा उहो मां कयां थी स्किन पॉलिश। ॾाढी ख़राब थी वई आहे सफ़ा मोकारो लॻो पियो आहे। अरे वाके हे त दाग थी आहे थी तो मुंहं ते घुमियो पियो थी सफ़ा हालत जहिड़ो मुंहुं लॻो पियो थी। छो ये चमड़ी तुंहिंजी ईअं थी वई आहे रोड जहिड़ी? बसि अमाल कुझु अहिड़ा आहिनि न इन करे शिकिलियूं फिरंदियूं थी वञनि माण्हुनि जी। हा शिकिलियूं फिरी थी वञनि। सुधरियल त असुल कोठी न आहे। कीअं वेहंदा हुआसीं स्कूल में मश्किलियूं कीअं कंदा हुआसीं? बेंच सां गॾु हूंदी। बेंच सां गॾु हूंदी। हाणे बि भित सां कहिड़ो परे हूं पाण। हा उहो त आहे पर मां भित में सुराख कयां पियो थिए न पियो। ड्रिल मशीन सां कर। ड्रिल मशीन सां हाणे एॾी बेहाई न कजां ड्रिल मशीन सां सुराख। हा अच्छा मुंहिंजो मुड़ुस बि त घर में आहे न। हा उहो बि हूंदो आहे सदाई सुराख न कर। हा कयां थी पॉलिश। मुंहुं तुंहिंजो ॾाढो ख़राब थी आहे तोखे ज़रूरत बि ॾाढी फेशियल जी। हा हाणे कयां थी सम्झ फेशियल। मुंहुं भला कुरे छो थो? मुंहुं थोरो कुरंदो आहे तुंहिंजी चमड़ी जेका आहे न ईअं सड़ी वई आहे हिन में ॾाढी मिटी भरिजी वई आहे। सड़े थो? हा हे चमड़ी तुंहिंजी तॾहिं थी सड़े जो ताज़ी तुंहिंजी शेव थियल आहे न। हा हाणे जेॾी मसाज कंदमि त हे मुंहुं तुंहिंजो चिमकी पवंदो। तव्हां किथां जाओ भला? साईं तव्हांखे ख़बर न आहे छा तव्हांजे घर जी भित मुंहिंजे घर जी भित सफ़ा ईअं मिलियल आहे। ख़ुदा तुंहिंजो पाणा फटे तूं हिते बि नथो छॾे। मां चयो अधी हे तूं छा करे छॾियो आहे? हिन खे तूं मर्दनि खे विहारे वेठो उतो चए थो त औरतुनि जो पंहिंजे पाड़े जो आहे पोइ छा आहे? हिन जो फेशियल थी कयां न हिन जी चमड़ी ख़राब थी वई आहे पोइ छा आहे? पाड़े जो माण्हू आहे पोइ छा आहे? बाबा असांजो भई औरतुनि जो मर्दनि जो न कंदो आहे फेशियल। मर्दनि जो फेशियल हे त पंहिंजो आहे न। भली जा पंहिंजो जो था हिन खे। हाणे सुभाणे तुंहिंजी शादी थींदी तुंहिंजो बि त फेशियल मां कंदसि न तोखे बि त चमकाईंदसि न। हिन जे बि माइटनि जी शादी आहे वञे थो पोइ छा आहे? पार्लर बि ईअं हूंदो आहे दोस्त बि अचे दुश्मन बि अचे हर को ईंदो। हे त पाड़े जो आहे पंहिंजो। ख़ुदा जो तोखे पाड़ा फटे तूं हुतो वारो माण्हू हेॾे कीअं आयो आहे तूं? भई मां ते तो गुज़रां पियो ॾिठमि त पार्लर में बीठी आहे हीअं सॾु कयईं मूंखे चए अचो तव्हांजो फेशियल कयां। मां बि अची वियुसि। बाबा लेडीस जो आहे हे न ते मर्द न ईंदा आहिनि। तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे। तूं वेठे उथी तो भाॼी तोखे वेड़ो इहो छा माथे हथ तो खणे बे है आवई हथ थोड़ा खंजो मां हथ खणे तूं ते तो सजे पंजो ब्यूटी पार्लर आहे हे ते गदा कुत्ता विहारी वेठे। हे पाजे पाड़े जो असांजो गदा कुत्तो आहे पाजे पाड़े जो पोइ छा आहे? फेस वॉश त कयो न मुंहिंजो सजो हली फेस वॉश छा तुंहिंजो? ये ॿार कीअं घुमंदो? कीअं ॿाहिरि वेंदो मां छा जहिड़ा तूं जहिड़ा तो करे भाॼी अॻियो परे थी वञ। अॻियो छो परे था तोखे हया कोन्हे का गैरत न अथई। लेडीज जे पार्लर में घिरियो की? लेडीज जे पार्लर में तो मूंखे चयो आहे सेठाणी चयो आहे भले कंहिंजो बि फेशियल न हल छो मर्दनि जो पे औरतुनि जो पे कम आहे। कठो मूंखे चवां मां जे परे थी हेॾे हल। हां हल हेॾे धक्का जो तो हाणे मार पवई धक्का जो तो हाणे से भाॼी तोखे हया शर्म कोन्हे छा? तूं असांजो इज़त ख़राब कयो आहे। तूं लेडीज जे पार्लर में अंदर आए कि तोखे अचणो कह ॾिनो मां तोखे ॿधाई मूंखे ख़बर पए न त तव्हां हिते मर्दनि जो फेशियल कयो था। मर्दनि जो फेशियल पंहिंजनि मर्दनि जो कयूं था न पोइ छा आहे? हे पंहिंजो मर्द तव्हांजो इहो छा मुड़ुसु आहे? सुभाणे तुंहिंजी जो मंगणी थींदी हा चवां थी तोखे परणाए पोइ सुभाणे तुंहिंजो बि त पुथ मां मलींदसि न तए सां। असां त पंहिंजा आहियूं तव्हांजा। तव्हां को गैर मर्दनि खे छो था विहारो? छाजो गैर आहे? असांजे ॻोठ जो आहे बाबे जो पंहिंजो आहे मूंखे माइट आहे। ख़बर आहे सॼी त हाणे छाजे खां भित में ईंदो आहे रोज़। मां अहिड़ा बूट हणंदो आहे हवाई फेर कंदो घर जे मथो जंग में गोलियूं हणंदो मां। ॾिसां थो तुंहिंजी गैरत ॾिसां थी मां वॾो तूं दे वसाए खे ॿुधाईंदो मां इहो तुंहिंजो ब्यूटी पार्लर इहो ख़तमु कर। वसाए खे जे ॿुधाई न पोइ परणाईंदी मैं बि आंगूठो माखो सवा तोखे परणाईंदो केरु? तोरी गैर तूं थो करे ॾेखारे मूंखे। बसि हाणे तव्हांखे मां ॿाहूं थो ॿधां असांजी इज़त सां न खेॾो। तव्हां मर्दनि जो फेशियल न कयो औरतुनि जो भली कयो। न कंदीमांसि ॿीहर न कंदीमांसि बसि इहो पंहिंजो हुयो न। बसि न त परणाईंदी मैं न हा मूंखे माफ़ी ॾे बसि बसि। मां खां वधो थी बाक़ी कहिड़ो थी वियो आया तुंहिंजो तूं पंहिंजे जी इज़त
मुंहिंजो अम्मा हे वठी अम्मा तुंहिंजी बे ये नी कबी आ बस गैरत संगे मगज़ ते चढ़ी वियो असां भाॼे असां अम्मा तूं गैरत अहिड़ो चढ़ी वियो दिमाग़ ते मां चयो पाण खे मारे या हिन खे मारे गेर तू छो तू पाण खे मारींदे मां तो भाउ आ तू तोखे पढ़ाईंदसि तूं मां असांजी अम्मा इहो त ॻाल्हि तव्हां मारे बि थोरो चई करे परणाइण वारो इन जे लाइ जेको आहे मां माफ़ी तॾहिं तोखे घुरियो आहे बसि हाणे मां अधे खे न ॿुधाईंदुमि बसि हा न ॿुधाइजांसि हा ठीकु आहे बसि बहरहाल तव्हां सजीदो जो ख़्यालु कयो को माण्हू ॿाहिरि चवंदा त औरतूं हिननि जी फेशियल कंदियूं आहिनि न कोन चवंदियूं ठीकु बसि आहे। हाणे हा बसि मां जो शादी कराइजांइ बसि हा शादी तुंहिंजी माई त कराईंदी बसि। हा बाक़ी हाणे भित वारे खे ॾिसां थो मां भित वारे खे मां हाणे माफ़ी वठां थो सही हा आहे हा ठीकु आहे बेस थो कयो थी वीचारे खे मुंहिंजो अञा हणंदोमांसि माफ़ी वठांसि थो वञांसि हे काॾों बाहि ॼां सॼी टुटो मथां अची जाते काथे पहुचे थो वठण वञू सब्जी त बि गेर तूं अची पहुचे थो हाणे पंहिंजी ब्यूटी पार्लर ते पहुती हिन जे सिर कारो नांगो खाईंदो इहो बि मोचड़ा